अस्सलाम वालेकुम। अॼु असां मॉडल पेपर नंबर 19 जेको आहे उनखे ॾिसंदासीं। हिन खां पहिरियां असांजा मॉडल पेपर सिंधी अदब MCQs जा 18 थी चुका आहिनि। उन्हनि 18 मॉडल पेपर्स में 100 MCQs हुयो, यानी 1800 MCQs थी चुका आहिनि। हिन सां गॾु असांजा 1900 MCQs थी वेंदा। अगरि उहे तव्हां पहिरियां वारा न ॾिठा त उहे बि ज़रूरु ॾिसी वठो, छो त उन्हनि में इंतिहाई अहम MCQs जेके आहिनि सो उहे ॾिनल आहिनि। ऐं गॾोगॾु तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, हीअ जेको मॉडल पेपर 19 आहे इहो असांजो 2 पार्ट्स में हलंदो। पहिरें पार्ट में मां 50 MCQs जेके आहिनि सो उहे डिस्कस कंदुसि, ऐं उनखां बाद में जेके आहिनि ॿिए पार्ट में वरी बक़ाया 50 MCQs। त शुरू कयूं था असां। पहिरियों सुवालु आहे, पहिरीं सिंधी अंग्रेज़ी डिक्शनरी कहिड़े सन में छपी? इन जो जवाबु 1875 में। सवाल नंबर 2, दीवान नंदीराम खे सिंधी नसर जो पहिरियों सिंधी आलम लेखियो वञे थो। ॿुधायो त मुस्लमाननि में पहिरियों सिंधी आलम केरु हो जंहिं सिंधी नसर जी ॿिए दौर जी शुरूआति कई? इन जो जवाबु जेको आहे मीरा मोहम्मद शाह अवल आहे। सवाल नंबर 3 आहे, सिधा तोरो ऐं कुधा तोरो नाविल कहिड़े आलिम सिंधीअ में तिबेज़ा तर्जुमो कयो? जवाबु आहे मीरा मोहम्मद शाह अवल। ठीकु आहे। सवाल नंबर 4 आहे, किताब अदबी आईनो जे लेखक जो नालो आहे? लेखराज किशन चंद अज़ीज़। अच्छा, ही अहम किताब अथव, नोट करे छॾियो। इहो एक्सपेक्टेड आहे त कॾहिं मथां MCQs में अची वञे कंहिं बि टेस्ट में। ठीकु आहे। उनखां पोइ आहे सवाल नंबर 5, किताब कच कोडियूं जे लेखक जो नालो आहे? अता हुसैन शाह मूसवी। ऐं हीअ बि किताब अहम आहे, कच कोडियूं। ठीकु आहे, हिन खे बि नोट करे छॾियो। सवाल नंबर 6, सामीअ जी शाइरीअ में मरकज़ी ख़्यालु आहे? वहदानियत। ठीकु आहे। सवाल नंबर 7 आहे, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी कहिड़े दौर जो अदीब हो? जवाबु अंग्रेज़नि जे दौर जो। अच्छा, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जा इहे 2 किताब जेके आहिनि सो ॾाढा अहम आहिनि, हे नोट करे छॾियो। इहे बि एक्सपेक्टेड आहिनि त कंहिं इम्तिहान में अची था सघनि। हिकिड़ो किताबु कमाल ऐं ज़वाल, ॿियो किताबु आफ़्ताब ए अदब। ठीकु आहे। हाणे हीअ जेको किताबु आहे कमाल ऐं ज़वाल, इहो मुक़दमा आहे इब्ने खिलदून मज़मूननि जो किताबु आहे। उन तां जेके आहिनि क़ौमुनि जा ज़वाल ऐं कमाल जा जेके सबब आहिनि उन जो तर्जुमो आहे जेको हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी पंहिंजी किताब कमाल ऐं ज़वाल में जेको आहे सो जे नाले सां तर्जुमो कयो आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 8, शाह जे रिसाले में ससुईअ जे सूरनि बाबति घणा सुर आहिनि? जवाबु 5। सवाल नंबर 9 आहे, शाह जे रिसाले में अखियुनि जो ज़िक्र कहिड़े सुर में आहे? जवाबु सुर आसा में। सवाल नंबर 10 आहे, शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ जे हम सर मौलूद चवंदड़ शाइर जो नालो आहे? अब्दुल रऊफ़ भट्टी। सवाल नंबर 11, मेवन हाशिम अलवी ऐं मोहम्मद रहीम फ़कीर शाह अब्दुल लतीफ़ वटि कहिड़ो कमु कंदा हुआ? जवाबु लिख पढ़ जो कमु। सवाल नंबर 12, सिराफ़ तौर ऐं माप जे लफ़्ज़नि सां शाह जे कहिड़े सुर जो नालो ज़हन में अचे थो? जवाबु सुर कापायती। हाणे कापायती लफ़्ज़ जी माना आहे कतण वारी। ठीकु आहे। हाणे इन में जेके चरखो आहे, एट आहे, कतण वारियूं जेके शयूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे इन सुर कापायती में। ठीकु आहे। कतण वारो छा मतिलबु? त जेको कप मां कते करे धाॻो ठाहिबो आहे, धाॻे मां पोइ वरी कपिड़ो ठाहिबो आहे, त इन सॼे प्रोसेस खे जेको आहे सो कतण जो अमल चइबो आहे। त उन जो जेको ज़िक्र आहे इन में कयो आहे त सिराफ़ तौर ऐं माप बि इन्हनि माना सुर में इहे लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि। सवाल नंबर 13 आहे, हू जे वण विलात जा नाले सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे? इहो अब्दुल हई पली जो। हू जे वण विलात जा अब्दुल हई पली जो लिखियलु सफ़रनामो आहे। सवाल 14, ॻुझ ॻुझांदड़ ॻाल्हियूं कहिड़े लेखक जो लिखियलु आहे? अली अहमद बिरोही जो। सवाल 15, सुहिणी डाइजेस्ट जारी कयो कंहिं? तारिक अशरफ। सवाल नंबर 16, उहो इल्मु जंहिं में सनाया लफ़्ज़ी ऐं सनाया मानवी जो बयानु थिए थो उनखे चइबो आहे इल्मु बदी। हाणे इल्मु बदी लफ़्ज़ जी माना आहे अजीब या हसीन। ठीकु आहे। इल्मु बदी उहो इल्मु आहे जेको कलाम खे लफ़्ज़ी ऐं मानवी लिहाज़ खां ख़ूबसूरत बणाए, त उनखे इल्मु बदी चइबो। ठीकु आहे। हाणे इन में जेके कारीगरियूं इस्तेमालु कबियूं आहिनि सुहिणो बणाइण जे लाइ, लफ़्ज़ी बि मानवी, त उन्हनि कारीगरनि खे वरी चइबो आहे सनअत। ठीकु आहे, सनअत। सवाल नंबर 17, अहिड़ो इस्तारो जंहिंमें ॿिन्ही मुस्तार लय ऐं मुस्तार मन्ना जी सिफ़तुनि खे हिकु अकेले माण्हूअ में गॾु कयो वञे त उनखे चइबो वफ़ाक़िया। सवाल
अरिड़हों जेको आहे माइट इज़ राइट जी माना आहे जेको ॾाढो सो गाबो। 19 आहे गो हार्ड विथ जो मतिलबु आहे घणी तकलीफ़ ॾियणु। सवाल 20 जेको आहे उहो चए थो कास्ट पेरिस बिफोर स्वाइन जो मफ़हूम आहे मींहं आॾो मुरली वॼाइणु। सवाल नंबर 21 आहे ब्रोकन रीड मां मुराद आहे गैर यकीनी सहारो। सवाल 22 टू प्रजिस्ट इन मां मुराद आहे ज़ोर भरणु। सवाल 23 रुञ जहिड़े समाज में मोर जी रड़े कंहिंजा चूंड इदारिया आहिनि। फे मीम लाशारी जान, ठीकु आहे। इहे हाणे हे फे मीम यानी कि फ़कीर मोहम्मद लाशारी इन जा जेके हिन किताब में आहिनि रुञ जहिड़े समाज में मोर जी रड़, इहे एडिटोरियल जेके हिन जा लिखियल आहिनि फ़कीर मोहम्मद लाशारी जा, उहे एडिटोरियल माना समाए करे इहो किताब जेको आहे सो ठाहियो वियो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ आहे सवाल नंबर 24 किताब अंदर मंझि अलाह कंहिंजे कलाम जो मजमू आहे। जवाब फ़कीर ज़ुल्फ़ अली जो। सवाल 25 शख़्सियत ते लिखियल किताब कुल जग जो कापड़ी जो लेखक आहे लेखराज के रामाणी। सवाल 26 अखिड़ियूं ॾियल ॾिया, अखिड़ियूं ॾेल ॾिया शाइरीअ जो मजमू आहे, शाइर आहे ख़ादिम रफ़ीक़। सवाल 27 अफ़साननि जो मजमूओ बिश्त ऐं दोज़ख तर्जुमो कयो आहे कंहिं वलीराम वल्लभ। ही गज़ल हिन गज़ल खे छा चइबो आहे? जवाब तबीई। सवाल 29 नाविल तो पुॼाणा जो लेखक आहे मीर चांडियो। सवाल 30 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? सुर कापाइती में। सवाल 31 अहिड़ो 9 मिसरनि वारो नज़म जंहिंजे हर बंद में नाए मिसरे जो वज़न ऐं काफ़ियो हिकु जहिड़ो हुजे उनखे चइबो आहे मस्त। हाणे मस्त जेको आहे नज़म जो उहो क़िस्म आहे जंहिंमें 9 मिसरा हूंदा आहिनि, इहो बि तव्हां नोट करे छॾियो। उनखां पोइ सवाल नंबर 32 आहे उहो नज़म जंहिंमें अबजद जे हर हिकु अखर ते हिकु बैत नज़म कयल हुजे उनखे चइबो आहे सहरफ़ी। सवाल नंबर 33 आहे सिंध जे मशहूरु काफ़ी गो शाइर सैयद उमेद अली शाह कहिड़े सन में वफ़ात कई? 1864 में। सवाल 34 किताब फ़लसफ़े जी तारीख़ फ़लसफ़े जी मुख़्तसर तारीख़ जो लेखक आहे बशीर भट्टी। सवाल 35 ही कंहिंजो मिसाल आहे? ही कंहिंजो मिसाल आहे। अच्छा, इहो शेर हुजे हा नथे जो हितां गुज़र तुंहिंजो कहिड़ो घर आहे जो न घर तुंहिंजो। ही 1935 मिर्ज़ा कलीच बेग। सवाल नंबर 36 आदम सीलानी जो ही बैत कंहिंजो मिसाल आहे? तजनीस ला हक़ जो। सवाल 37 उहा तजनीस जंहिंमें अहिड़ा मुख़्तलिफ़ हर्फ़नि वारा लफ़्ज़ हुजनि जन जा नुक़्ता ड्राहे छॾिजनि त उन्हनि जी सूरत ख़ती साॻी थिए पर माना धार धार हुजे त उनखे चइबो तजनीस ख़ती। सवाल 38 आहे ही कंहिंजो मिसाल आहे? इहो मक़लूबे कुल जो। सवाल 39 ही कंहिंजो मिसाल आहे? इहो सनत तस्नीकिल सिफ़ात जो। सवाल 40 आहे H.T. लैम्बर्क जे किताब सिंध हिकु आम जाइज़ो जो तर्जुमो कयो आहे कंहिं? सलीम अहमद। सवाल नंबर 41 ही गीत कंहिंजो आहे? जवाब उस्ताद बुखारी जो। सवाल 42 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? जवाब सुर ॾहर में। सवाल 43 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? जवाब सुर सारंग में। उनखां पोइ सवाल 34 आहे सिज तिरीअ हेठि कहिड़े शाइर जो किताब आहे? जवाब तनवीर अब्बासी जो। अच्छा, तनवीर अब्बासी खे सिंध जो वर्ड्सवर्थ बि चवंदा आहिनि, हे नोट करे छॾियो, ठीकु आहे। सिंध जो वर्ड्सवर्थ जेको आहे सो बर्तानिया जो जेको आहे सो वॾो मशहूरु शाइर आहे, उनजे करे तनवीर अब्बासी खे सिंध जो हू जेको हुयो विलियम वर्ड्सवर्थ हो, त सिंध जो वर्ड्सवर्थ तनवीर अब्बासी। सवाल 45 किताब वॉलीबॉल खां शूटिंग बॉल ताईं तारीख़ी ऐं इर्तिकाई जाइज़ो जो लेखक आहे शेर मोहम्मद सूमरो। सवाल 46 अंग्रेज़ीअ मां तर्जुमो कयल कोलंबस जी तारीख़ पहिरियों भेरो कहिड़े सन में छपी? जवाब 1862 में। सवाल 47 किताब विकियो ॾातार पहिरियों भेरो कहिड़े सन में छपियो? जवाब 1870 में। सवाल 48 सैयद फाज़िल शाह जे गज़लनि जो किताब दीवाने फाज़िल कहिड़े सन में छपियो? जवाब 1875 में। सवाल 49 अफ़साननि जे मजमूए दारूं हिन दीवाने जूं जो लेखक आहे नजम अब्बासी। सवाल नंबर 50 मशहूरु शाइर ग़ुलाम अहमद निज़ामाणी जो जनमु कहिड़े साल थियो? जवाब 1895। त हीअ असांजा 50 MCQs थी विया। असां 50 MCQs जेके बक़ाया आहिनि
उहे पार्ट 2 में डिस्कस कंदासीं। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।